खैरपुर रिपोर्टर अब्दुल रज़ाक शहरी हिंगोरजा में वापडा जो करप्शन के बेताज बादशाह लाइनमैन मकसूद मला असद भुट्टो ऐं मोहम्मद अली शेख हिंगोरजा में करप्शन की बाज़ार गरम करे छड़ी जेके पूरी हिंगोरजा सिटी समेत आसपास के ॻोठनि में पंहिंजा करप्शन जा रेट मुक़रर करे छॾिया आहिनि। जॾहिं हिननि पंहिंजा किराए जा प्राइवेट माण्हू मुक़रर करे छॾिया आहिनि जेके सरियाम हिंगोरजा शहर समेत आसपास के ॻोठनि में कुंडनि जा मुख़्तलिफ़ रेट मुक़रर करे छॾिया। एसी जो रेट 10,000 बाक़ी 2,000 फी कुंडे जा पैसा ॾियो। मीटर न भले न हलायो। जॾहिं त हिंगोरजा सिटी सोलंगी मोहल्ला रहवासी उस्ताद मोहम्मद सोलंगी मीडिया से ॻाल्हाईंदे चयो त करप्ट लाइनमैन मकसूद मला असद भुट्टो ऐं मोहम्मद अली शेख मूंखां गॾु रिश्वत घुरनि था। जॾहिं त रिश्वत न ॾियण करे मूं बिजलीअ जो बिल यूनिट वधाए बिल मोकिले रहिया आहिनि। जॾहिं त बिजलीअ जी लोड शेडिंग हुजण करे मूं वटि सोलर सिस्टम हलंदो आहे ऐं हिन वधीक उहो बि ॿुधायो त मुंहिंजो मीटर 137 यूनिट हलियो ऐं जॾहिं त हिननि 380 यूनिट जो बिल मोकिलियो आहे जेको मूं वटि उन्हनि ख़िलाफ़ु पको सबूत आहे ऐं मां जल्द हिननि ख़िलाफ़ु कोर्ट में केस दाख़िल कंदुसि। जॾहिं त हिंगोरजा जे शहरनि सोलंगी मोहल्ला पारां सेबको इंतज़ामिया खे काफ़ी शिकायत करण बावजूद इंतज़ामिया ख़ामोश।